अस्सलाम वालेकुम केर बाबा। वालेकुम सलाम। वीर करामत हाशिम तो ॻाल्हायां। हाशिम खान फोन बंद न कजाएं, न त तुंहिंजी जिंदगीअ जो किताब बंद करे छॾींदुसि। ॻाल्हाए, छा थो चवण चाहीं? वीर करामत रेस अनवर मुंहिंजो मोहसन आ, उनखे तंग करण बंद कर, न त तोसां घटि कान थींदी। बस या अञा बि बकवास करणी अथई? वीर अॻे वारे बि मूं तोखे छॾे ॾिनो हो, पर हाणे जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिते न, खटोले ते तुंहिंजो लाश घर पहुचंदुई। मुराद, ये पुछ ॻियारी ज़मीन अथई। अॼु शाम जो असांजे पाणी जो वारो आहे। ये उहा ई ज़मीन आहे जंहिंजे लाइ वॾेरो अनवर दावा कंदो त ये मुंहिंजी ज़मीन आहे, जॾहिं त वॾेरे अनवर जी इहा दावा कूड़ी ऐं ग़लति आहे। हुकुम कर लोंग फकीर, मुर्शिद साईं कहिड़ो हुकुम ॾिनो आहे? मुराद, अॻे दफ़े बि वॾेरे अनवर जे हारियुनि असांखे पाणी वहण कोन ॾिनो, जंहिंजे करे मुर्शिद साईं जी पुछ ॻियारी ज़मीन सुके पई थी। हिन भेरे जेकॾहिं रेज न थियो त उहा सॼी ज़मीन बंजर बणिजी वेंदी। त पोइ छा कजे? मुराद, मुर्शिद पाक जो हुकुम आहे, जेकॾहिं वॾेरो अनवर पाणी रोकण जी कोशिश करे न, उनजा फांगा लाहे छॾिजो। इहा ॻाल्हि आहे त झेड़ो ई सही। कसम आहे मूंखे मुर्शिद पाक जे शान जो, ये वॾेरे अनवर पाणी रोकण जी कोशिश कई, सफ़ा उफट मारींदासीं। मुराद, अॼु मरबो या मारबो, पर मुर्शिद पाक जी पुछ ॻियारी ज़मीन ते पाणी ज़रूर पहुचाइबो। लोंग फकीर, इहा वॾेरे अनवर जी आख़िरी कोशिश हूंदी। छो जो मूंखे ख़बर आहे त वॾेरो अनवर पाणी रोकण जी कोशिश ज़रूर कंदो। हाणे वञ संगत खे गॾु कर। यारो यारी यारो यारी। लगे थो तोखे इज्जत जी जिंदगी पसंद न आहे। एतिरो वक़्तु हिन ज़िंदान में पई हारींदीअ, जिंदगी तमामु वॾी आहे ससुई, कीअं गुज़ारींदी? मां तोखे मरण बि कोन ॾींदुसि ऐं सुख सां जीअण बि कोन ॾींदुसि। जंहिंखे तूं इज्जत जी जिंदगी तो चवे, वो मूं लाइ ज़िल्लत खां बि बदतर आहे। पीर करामत, मां सॼी ज़िंदगी हिन बंद कमरे में गुज़ारे छॾींदसि, पर मुंहिंजी दिलि तोखे कॾहिं बि क़बूल न कंदी। छोकिरी, मां तोसां शरीयत मुताबिक़ शादी करे हिन हवेलीअ जी राणी बणाइण थो चाहियां। इहा सादत खुश नसीब छोकरनि खे नसीब थींदी आहे। मूं लाइ इहा सादत न, पर ज़िल्लत आहे, ऐं इन ज़िल्लत खे मां कॾहिं बि क़बूल न कंदसि। छोरी, ओ छोरी छो थी भाग खे लतांदी? मुर्शिद साईं आहे जेको तोखे इज्जत थो ॾे पियो। ईअं न थिए जो ससुई सुभाणे तुंहिंजी इज्जत या कूड़ी मिटीअ में मिली वञे। मासी बसरा, मां केदियाणी आहियां, बेवस आहियां, मजबूर आहियां, पर पोइ बि मुंहिंजो ज़मीर अञा जीअरो आहे। जे मां ज़बरदस्ती करणु चाहियां त मूंखे रोकण वारो हिते केरु आहे? पर मां तोखे इज्जत ॾियण थो चाहियां। जे इनकार कंदीअ त हिकु ॻाल्हि यादि रख, जेल जी सज़ा पूरी थी वेंदी आहे, पर पीर करामत जी सज़ा मौत ताईं जारी रहंदी आहे। मूंखे मौत क़बूल आहे। बसरा, हिन जो मानी पाणी बंदि कर। जे मरी वञे हिन जो लाश बेगार कैंप जे चौक ते टंगे छॾिजां, त जीअं ॿियनि लाइ इबरत जो निशान बणिजी वञे। जे बची पए त हिनखे होॾां वठी अचिजां। छोरी, ओ छोरी, वो छो थी जंजाल में पवे, छो थी जंजाल में पवे? वेठ मोहब्बत सां तोखे का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। ससुई, मुंहिंजी अमड़े मूंखे ग़लति न सम्झ। मां भी तो वांगुरु कैदियाणी आहियां, पर छा कयां?
बेवस बार उठल फिटी के मिड़ई इन्हें करामत पीर जी चमचागिरी करे पई थी पेट पालिया। मासी बसरा तू तो असांजो रत हुई है वो तू जो गेरन सा मिली मुझी दुश्मन थी बिटिया। ना मां तुझी दुश्मन ना आहियां। हाणे जे तूं हितां कैद मां भॼी वञणु चाहे थी न त हिकिड़ो कमु कर, मूंखे रखमी करे बेहोश करे तूं निकिरी हली वञ। हाणे ॾियाए सिरोटो हणी मुंहिंजे मथे में मथो फाड़े मुंहिंजो तूं निकिरी वञ। पर अमड़ तूं वेंदी त हिन आधी राति जो वेंदी कान्हे, वरी न कहे वांगूअ जे वर चढ़ी वञे। अम्मा छा तूं पंहिंजे ॻोठ पहुची सघंदी जे हितां निकिरे? मासी तू कुछ भी कर तू मूंखे हिन कैद मां कढ न त मां खुदकुशी करे छॾींदी सां। न अम्मा न, ओ अम्मा तूं खुदकशी न कजाए। तरा जहिड़ी कची तड़ी पकी मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। अम्मा मां अधे कबूतर खे मोकिलियां थी वञी उतां जो वासड़ा वठी अची, जेकॾहिं ॻोठ ॾे ख़ैरु हूंदो त मां तोखे हितां कढंदसि। हा मासी मूं ते इहो एहसान कर मूं ते मासी। हा तुरगोती अमड़े हा तूं बेफिक्र थी मां आहियां। सुबुह जो ई मां अधे कबूतर खे ॻोठ मोकिलिया पोइ मुंहिंजी अमड़े पथरा कटे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। सुम्ही पओ कुछ भी थी पवे इन भेरे पीर करामत के पानी जो फुलो भी न मिलण घुर्जे। वैसे तव्हां फिक्र न कयो, हाणे पीर करामत खे ॿुधाईंदुसि त पराओ हक़ कीअं खाइबो आहे। ऐसा पहिरियां तूं अकेलो है, तॾहिं पीर करामत मस्तियूं पे कई। हाणे तूं अकेलो नहीं, हाणे पीर करामत खे असांजी मौजूदगी जो एहसास जरूर थींदो। दिलावर इन पीर करामत जी सॼी ज़मीन सुकाए बंजर न कया न त मुंहिंजो नालो हाशिम न आहे। हाशिम अॼु पीर करामत जो मुंहिंजे वाटर ते पानी जो वारो आहे, पर हक़ीक़त में इहा ज़मीन मुंहिंजी आहे, इनजे करे पानी बि मुंहिंजो आहे। अॻे भेरे बि असां पीर करामत जे हारियुनि खे डोड़ाए कढियो, पर हिन भेरे हू कंहिं वॾे बंदोबस्त सां ईंदो। वैसे छा कंदो? वध में वधि 8-10 माण्हू मोकिलींदो न। मूंखे कसम आहे तव्हांजी दोस्तीअ जो न 8 ॾहनि ते त असांजी नज़र ई नथी ॿुॾे, पर जेकॾहिं 20 माण्हू बि मोकिलींदो न त उन्हनि लाइ दिलावर ऐं मां काफ़ी आहियूं। ॾिस पीर करामत जा माण्हू टोंपिलियूं लाहे न भॼन न त असांजो नालो लाहे छॾिजां। हाशिम सम्झ में नथो अचे त थोरा तव्हांजा कीअं लाहींदो दोस्त। ॾिस थोरा त असां तुंहिंजा लाहे रहिया आहियूं छो त तूं असांजो मौसन आहीं। ठीकु आहे दिलावर, अवां वेहो त हथियारनि जो बंदोबस्त करे वठो। ऐसा तू का भी गणती न कर, असां बारूद सां रेल आहियूं, असां पंहिंजो सभु बंदोबस्त करे छॾियो आहे। अला माण्हुनि जी ज़रूरत त कोन पवंदी न। ऐसा बां सेरांदी करे सुम्ही रह, उल्को ई न कर, करामत खे पाड़ीअ जो थोड़ो भी कोन मिलंदो। जमीर तू शाह ज़मान सां अकेलो नथो विड़ी सघीं, थोरो कुझु सोच। मामा मां अकेलो किथे आहियां? तव्हां मूंसां गॾु आहियो, मां त तव्हां सां ई आहियां न, त पोइ मां अकेलो कीअं थो थी सघां? जंहिं मक़सद लाइ तूं शाह ज़मान सां जंग जोटे रहियो आहीं, उहो तुंहिंजो मक़सद तॾहिं कामयाब थींदो जॾहिं मूंखां वधीक का ॿी ताक़त तोसां गॾु बि। ॿी ताक़त? मामा तव्हांजी नज़र में ॿी कहिड़ी थी ताक़त थी सघे? पीर करामत हिन पूरे इलाइक़े में
वॾी हैसियत तो रखे, पीरी मुरीदी थी छा, पर हुकूमत में भी हिनजी वॾी इज़त अथई। मामा ॻाल्हि वाज कई, पोइ तयारी कर त पीर करामत सां हली मिली अचो, ॾिसूं त सही न हू असांखे छा थो चवे, इकरार थो करे या इनकार। जे इकरार थो करे त पोइ मामा यादि रख, न शाह ज़मान खे कमज़ोर करण को मसइलो ई न आहे। जमीर, मां बि इहो ई थो चाहियां, शाह ज़मान जी जेल तॾहिं भॼबी जॾहिं पीर करामत मूंसां गॾु हूंदो ऐं धक सवाया लॻंदुसि। हा मामा, तुंहिंजी सलाह मूंखे दिलि सां लॻी, पर इहा जांच त कर न, पीर करामत आहे या न। जे आस्थाने ते आहे त पोइ हलिया था हलूं। ठीकु आहे, मां जांच कयां थोसि, जे हिते आहे त हलूं थासि ॿई। ठीकु आहे मामा। हक़ मुर्शिद साईं। मुर्शिद साईं, ख़बर पई आहे त वॾेरे अनवर वाटर ते हथियार बंद माण्हू विहारे छॾिया आहिनि। इन्हनि हथियार बंदनि खे उते ई माराए छॾ। मुर्शिद साईं, माण्हू माराइण त मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे। त पोइ इन्हनि पाणी चोरनि खे ज़िंदा रहण जो हक़ न हुजणु खपे न। मुर्शिद पाक, असांजा माण्हू हथियार खणी निकिरी चुका आहिनि। शाम जे कॾहिं वॾेरे अनवर पाणी बंदि कयो न। ठीकु आहे लौंग फ़क़ीर, तूं वञी हमराहनि खे हिमथार। हाज़ुर मुर्शिद साईं, बेशक मुर्शिद, सदक मुर्शिद साईं, मुंहिंजा सोहरा मुर्शिद साईं, बिस्मिल्लाह मुर्शिद साईं, हक़ मुर्शिद साईं, हक़ मुर्शिद साईं। हा, केरु आहे बाबा? पीर करामत खबरदार, जो पाणी लोढ़ण जी कोशिश कई अथई। जंहिं बि माण्हू खे मोकिलींदे न, उहे उफट मारजी वेंदई। तूं पंहिंजे सिर जो ख़ैरु घुर, ॾिसूं त केरु थो अॼु कंहिंखे मारे। मारींदोसि त मां, तूं छा कंहिंखे मारींदई? वालेकुम अस्सलाम। चाहे सुमर बाबा मूंखे घुराई। उमर, असांजे इलाइक़े में या गंदरी केरु आई आहे जंहिं मुंहिंजो चैन ऐं सुकून फिटाए छॾियो आहे? साहब, या गंदरी न, पर मुंहिंजी धीअ मीरा आहे। मां तोखे सुञाणा थो, तूं ठोयो आहीं, तोखे औलाद कढी छॾियो आहे। मीरा मुंहिंजे दोस्त पले जी धीअ आहे, उनजी धीअ माना मुंहिंजी धीअ आहे। यार सुमर, मीरा असुल मूंखे चरियो करे छॾियो आहे। कीअं बि करे इन जे पीउ पले खे राज़ी कर त मीरा जो संग मूंखे ॾेई छॾे। पंहिंजी उमिरि बि ॾिस ऐं मीरा जी उमिरि बि ॾिस, ख़बरदार जे ईअं सोचियो बि अथई। अरे तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे, मूंखे तो धमकी ॾी? जेकॾहिं तो मूंखे मीरा सां न मिलायो त मां तव्हां खां मच्छी ख़रीद कोन कंदुसि। बुख मरंदव, बुख। ॿुॾीअ जा रब करीम पीअणा ॾींदो आहे। तुंहिंजे लाइ मछेरा खोड़ ऐं मुंहिंजे लाइ सेठ खोड़। इज़त ऐं गैरत खां वधीक का बि शइ न आहे। बुख मरी वेंदासीं, मरी वञूं, पर केरु न्याणीअ जो नालो वठंदो बर्दाश्त कोन कंदासीं। जहिड़े बेहया वापारी जी ज़रूरत न आहे, रोज़ी रिज़्क़ ॾियण वारो ख़ुदा आहे। मां पंहिंजी मच्छी दर दर खपाए पेट गुज़र कंदुसि। ज़रीना, इहा शैतानगिरी सच्ची ॻाल्हि में वेड़े पेश कर। हाशिम, मीरा जीअं इद्दत मां उथी आहे, खोपो खोड़े अची हिते वेही रही आहे। तूं मीरा खे सम्झाए त वञी पंहिंजो घर संभाले। मीरा तुंहिंजे पीउ जे घर में न, पंहिंजे पीउ जे घर में थी रहे। तुंहिंजा आंडा भुकियूं छो था सड़नि? इहो ई त चवां थी न त मां पंहिंजे मुड़ुस जे घर में वेठी आहियां, हू बि पंहिंजे मुड़ुस जो घर वञी संभाले। ज़रीना, ॻाल्हि ॿुध, मीरा असांजी न्याणी आहे ऐं तुंहिंजे चवण ते
पंहिंजी न्याणीअ खे कोन लोधींदासीं। हाय हाशिम, जीअरी जुदाई करे में हाणे तो मूंखे कोई दड़का भी न थो। अच्छा हाशिम, मूंखे सी दड़का दे न, मां तोखे ॾाढो थी याद करियां। एडी देर न करना हाशिम, करी ना करे तो करे छा। हाशिम, तू पंहिंजो ख्याल रखजांइ। तव्हां उल्को ई न कयो। मां सॼी उमिरि ख़तरनि सां खेॾियो। तव्हां वेही ॾिसिजो, तव्हां इन पीर करामत जूं कीअं तो खंदियूं खणी अचा। हाशिम, पीर करामत वॾो माण्हू आहे। सरकार जा वॾा वॾा ऑफिसर हुनजा दोस्त आहिनि। लखे माण्हू मुरीद अथसि ऐं हू ज़ालिम बि ॾाढो आहे। असांजी ज़िंदगीअ जो मक़सद बि ज़ालिमनि खे उन जे अंजाम ताईं पहुचाइण आहे। वॾी ॻाल्हि त असांजी दिलि में बि ज़ालिम लाइ को रहम नाहे। हाशिम, पंहिंजो घणो ख्याल कजांइ। पीर करामत जा माण्हू ॾाढा ख़तरनाक अथई। मूंखे त ख़ौफ़ थो थिए त तोखे कुझु थी न पवे। तूं फिक्र ई न कर। मां सॼी उमिरि ख़तरनि सां खेॾियो आहियां। तूं वेही ॾिसजांइ त मां इन पीर करामत जूं कीअं तो खंदियूं खणी अचां। अल्लाह सही तोखे पंहिंजे अमान में रखे। वो ईअं तूं दुआ कंदी कर। हूअं बि चवंदा आहिनि त दुआऊं इंसान जी तक़दीर बदिलाए छॾींदियूं आहिनि। मुंहिंजो त दम दम तो दुआ करे, कोसो न तोखे वाव लॻे, चल ख़ुदा करे। चङो, हाणे मां वञा थो बाग़ारी वताक ते। उते दिलावर मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। ठीकु आहे, जिॾां पेर तिॾां ख़ैर। अलाह सिंह ख़ैर कंदो। अम्मा, तुझे घर भातनि जी का बि ख़बर न पइजी सघी। पलियो, मीरा, ज़रीना अलाए काथे वञी वेठा आहिनि। बाक़ी हाशिम ऐं दिलावर उहे त जेल में हूंदा, छो त हुननि दरिया खान जो खून कयो आहे। को हाणे सुथरा कोन छुटंदा। मासी कुछ भी कर, पर मूंखे हिन दोज़ख मां ॿाहिरि कढ, न त मुंहिंजो दम घुटिजी वेंदो। ससुई, इन मुर्शिद पाक जो त हुकुम आहे त तुंहिंजो अन्न पाणी खाधो पीतो सभु बंदि कया। पर अमड़े शुक्र कर जो मां हिते आहियां। लिकी छपी अचे मानीअ जो टुकुर पाणीअ जो ढुक ॾेई थी वञे जो अञा तूं ज़िंदा वेठी आ, न त कॾो हुकुम मरी वञे हा। त छा मां सॼी हयाती हिन बंदि कमरे में गुज़ारे छॾींदसि? अमड़ हाणे इहा त तुंहिंजी मर्ज़ी आहे। जीजल दिलि चवई त हिन कोठड़ीअ में ज़िंदगी गारे मरी वञ, जे न ऐं दिलि ॿधे त पोइ कर पीर सां शादी, थी वञ सॼी हवेलीअ जी राणी, पोइ ऐं छा आराम जी ज़िंदगी गुज़ार। मासी, हिन कुराणे सां शादी करण खां बहितर आहे त मां पंहिंजो पाण खे बुख हुन ते हिते ई मारे छॾियां। अम्मा सोचे वठ मुंहिंजी मिठड़ी मां। जेल जी सज़ा त ख़तम थी सघे थी, पर हिन पीर करामत जी सज़ा ख़तम न थी सघे अमड़े, न थी सघे। भुल अथई मासी बसरा, भुल अथई तोखे। तूं ॾिसजांइ, हिक न हिक ॾींहुं चाचा हाशिम मूंखे वठण ज़रूर ईंदो ऐं मूंखे हिन कैद मां ज़रूर आज़ाद कराए वठी वेंदो। पोइ अमड़ मां बि ईअं थी चाहे, अलाह करे ईअं थिए, पर अड़ी ससु ही ईअं को न थींदो। ओए मासी, हाणे जेका मुंहिंजी क़िस्मत
न रो मुंहिंजी मिठी थी अमड़ मां तोखे न छॾे वेंदसि न वरी तुंहिंजे इज़त ते को दाग लाइण ॾींदसि बसरा पंहिंजो सिर ॾींदी पर साम न विझाईंदी